शहदादकोट की शहरी सफरी सहूलियात के हवाले से हर किस्म की परेशानी से दो चार ट्रांसपोर्ट माफिया का राज, जबकि मुंतखब नुमाइंदों समेत सिंध सरकार हस्बे मामूल खामोश। शहदादकोट वारो माण्हू या कुबी वारो माण्हू अगर अचे वञे थो हिते कंबर जे लाइ का बि असांखे सहूलियत कोन्हे का। असां वञूं था कंबर त असां खां जेको आहे हितां ट्रांसपोर्ट वारा वठनि था लाणकाणे जो किरायो, डबल किरायो बि वठनि था। वरी जॾहिं असां वापसी में अचूं था त असांखे ज़लालत थी थिए। हिते माण्हू ॾाढो परेशान आहे। हाणे असीं इहो पीपल्स पार्टी खां मुतालबो था कयूं त कुझु टाइम अॻु में तव्हां हिकिड़ी पीपल्स सर्विस ट्रांसपोर्ट मुहैया कई, उहा फेल वई आहे। उनजो छा सबबु आहे अमीं पाण ख़ुदि ॼाणूं था। हाणे असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेको कुबे खां अचे या जेको आहे त शहदादकोट खां वञे DC ऑफिस में, उहो हितां डबल किरायो भरे वञे ऐं जेको आहे वरी जॾहिं वापसी अचे त उहो दरपदर थी वञे, उनखे ट्रांसपोर्ट न मिले, सुवारी न मिले, त उहो ॾाढो परेशान थो थी वञे। हाणे असां इहो मुतालबो कंदासीं सिंध गवर्नमेंट खां, वज़ीर आला खां, त जेको शहदादकोट टू कंबर ऐं जेको आहे कुबो टू कंबर, इन जे लाइ असांखे अलॻि ट्रांसपोर्ट ॾिनो वञे जेको असांखे अचण वञण में तकलीफ़ न हुजे। ख़ासि तौर ते हितां खां कंबर ताईं जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उहा तमामु जेको आहे अवामी सतह ते अवाम जे लाइ ॼण हिकिड़ो ज़िलत जो सबबु आहे। उन में मां सम्झां थो त हितां जी हिकिड़ी वॾी माफ़िया मुलविस आहे जेका नथी चाहे त हितां खां कंबर ताईं डायरेक्ट वैन जी सर्विस शुरू थिए या हितां खां कंबर ताईं डायरेक्ट बस जी सर्विस शुरू थिए। हाणे वाणी हितां जी जेका उहा ट्रांसपोर्ट माफ़िया आहे, जेके माना कखपति मां अरब ऐं तरबपति थी विया आहिनि, उहे नथा चाहिनि त माना इहा ट्रांसपोर्ट जेका आहे उहा आम जी सहूलियत में हले। चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट खे माना इहा गुज़ारिश कयां थो त अवाम जी सहूलियत खे नज़र में रखंदे शहदादकोट जे माण्हुनि खे सहूलियत ॾियण जे लाइ जेका पीपल्स बस सर्विस हलाई वई हुई उनखे बहाल करे ऐं उनखे मुनज़म तरीक़े सां हलायो। ऐं असां वञूं था कंबर जे लाइ त असांखे लाड़काणे जो किरायो ॾिनो पवे ऐं उनखां अलावा वापसी ते असांखे ज़लील ऐं ख़्वार थियणो पवे। ॿ कलाक असांखे बीहणा पवनि था, असांखे बस सर्विस न आहे ऐं वापसी वेगन उतां न आहे। उतां असां ॿिए हंधि वञूं था, उतां खां वठी करे असां शहदादकोट ताईं ज़लील ऐं ख़्वार थियूं था। इन जे लाइ मुंहिंजी अर्ज़ु ऐं गुज़ारिश आहे त इहो हाई कोर्ट मजिस्ट्रेट के साहिब खे त महिरबानी करे असांखे फौरी तौर ते पीपल्स बस चालू करे ॾिनी वञे। वश न्यूज़ से बात करते हुए शहरियों का मजीद कहना था कि ट्रांसपोर्ट माफिया के जुल्म के बायस अगर हमें कंबर जाना हो तो हम किराया लाड़काना का देते हैं, जबकि कंबर से वापसी पर आधे घंटे के बजाय पूरा दिन गुजर जाता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदादकोट।